मौली अब्दुल रकीब बिन अब्दुल रशीद गांगरो, नश्तर महला कंडियारो, ज़िलो नौशहरो फेरोज़। मुंड खां वठी हिते मुकम्मल उन पढ़ियो आहे। उन जे वालिदनि खे मुबारक आहे, उन जे मिटनि माइटनि खे मुबारक आहे, उन जे असातिज़ा किराम खे बि मुबारक आहे। अल्लाह पाक उन जो पढ़णु क़बूल फरमाए ऐं मज़ीद तरक्की नसीब फरमाए। मौली मोहम्मद उसामा बिन बहादुर अली उजण, इकबाल महला वार्ड नंबर 9 कंडियारो, ज़िलो नौशहरो फेरोज़। हीअ असांजे महले जो आहे, पाड़े जो आहे। मुकम्मल कोरस हिन हिते कयो आहे 10 साल। मौलाना ख़ादिम हुसैन बिन तालिब गांगरो, ॻोठ वंगो गांगरो, तालका कंडियारो, ज़िलो। साईं उस्ताद ख़ैरमत साहब खे अर्ज़ु कंदुसि त उहो दिस्तार जे अमल में अचनि। मौलाना ख़ादिम हुसैन बिन तालिब गांगरो, ॻोठ वंगो गांगरो, तालको कंडियारो, ज़िलो नौशहरो। हीअ बि मुकम्मल हिन हिते पढ़ियो आहे, कोरस कयो आहे। उनखे मुबारक आहे सभु उन जे अज़ीज़नि अकारिब खे। मौली मुबशिर हुसैन बिन मुमताज़ हुसैन गांगरो, ॻोठ पक्का गांगरा, तालको कंडियार। ही मुकम्मल हिते असांजे मदरसे में पढ़ियो आहे। ऐं ही जेके तालिब फारिग़ थियनि था उहे इनाम पंहिंजो तफ़सीर वठंदा आहियूं, जेका उन्हनि जे लाइ मारिफुल हदीस वग़ैरह आप बेती किताब उन्हनि खे ॾिनो थो वञे, उहे पंहिंजो वसूल कनि। मौली बशीर अहमद बिन नसीर अहमद आगरो, ॻोठ मोहम्मद ख़ान आगरो, मोहब्बत जतो तालको कंडियारो। ही बि मुकम्मल हिते पढ़ियो आहे। मौली अब्दुल वारिस बिन मौलाना अब्दुल बाकी राहू, ॻोठ नसरुल्ला राहू, तालको मोरो, ज़िलो नौशहरो फेरोज़। मुबारक आहे उन जे वालिदैन खे, अज़ीज़ अकारिब खे, सभिनी साथियुनि खे। उन खां पोइ हाफ़िज़ आहिनि माशाअल्लाह, जज़ाकल्ला। हीअ उस्तादनि जी महिनत आहे, असांजे वॾड़नि जो पोखियल बाग़ आहे। ख़ासि तरह साईं मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब खे गुज़ारिश आहे त हू बि दिस्तार जे अमल में शरीक थियनि। मारिफुल क़ुरान जो सेठ ऐं आप बेती किताब, इहे जेके फारिग़ थिया आहिनि उहे वठंदा वञनि, वसूल कनि। हाफ़िज़ अब्दुल समद बिन महमूद ख़ान गांगरो, अच्छा नाला त पूरा थिया, माशाअल्लाह, जज़ाकल्ला। इन दिस्तार जे अमल में साईं उस्ताद मीर महमद साहब जिन, साईं निसार अहमद शाह साहब जिन, साईं उस्ताद इदरीस साहब जिन, साईं मौलाना शबीर अहमद साहब जिन, कराची जा महिमान उस्मान रशीद साहब जिन, जेके कराची खां आया आहिनि, उहे शरीक आहिनि। साईं अब्दुल्ला अब्बासी साहब, हाफ़िज़ सगोरा, हाफ़िज़ अब्दुल समद बिन महमूद ख़ान गांगरो, ॻोठ साहिब ॾिनो गांगरो, तालको कंडियारो, ज़िलो नौशहरो फेरोज़। हाफ़िज़ अब्दुल हई बिन महमूद ख़ान गांगरो, हिननि हिते हिफ़्ज़ मुकम्मल कयो आहे। अल्लाह से उन्हनि जो हिफ़्ज़ क़बूल फ़रमाए। हाफ़िज़ मोहम्मद उमर बिन कारी अब्दुल मन्नान मरी, हिन बि हिते मुकम्मल हिफ़्ज़ कयो आहे। ॻोठ हाजी जानी मरी, ज़िलो नौशहरो फेरोज़। हाफ़िज़ मंसूर अहमद बिन मोहम्मद यूसुफ मरी, ॻोठ बेग मोहम्मद मरी, तालको कंडियारो, ज़िलो नौशहरो फेरोज़। हाफ़िज़ मोहम्मद हनीफ़ बिन अली अकबर कल्लो, ॻोठ मोहम्मद सालेह कल्लो, निज़द कंडियारो, ज़िलो नौशहरो फेरोज़। हाफ़िज़ मोहम्मद उस्मान बिन मोहम्मद बिलाल अब्बासी, ॻोठ गंबो ख़ान कलोड़ो। हाफ़िज़नि जे लाइ बि इनाम आहे, कोई क़ुरान शरीफ़ ऐं सीरत जो किताब आहे ऐं तजवीद जा, उहे पंहिंजो वसूल कनि। हाफ़िज़ मिस्कीन अहमद बिन ग़ुलाम हैदर डहर, हाफ़िज़ मिस्कीन अहमद बिन ग़ुलाम हैदर डहर, ॻोठ सूमर कोहरी, ज़िलो सखर। पूरा थिया हिन खां बाद आहिनि कुराला जिन, 2 साल किरायत जो पढ़ियो आहे। कारी अब्दुल समी साहब जिन,
ख़ासि महिनत कई आहे, तवज्जो फरमायो आहे हिननि जे लाइ। कारी हमादुल्ला बिन इमामदीन अबू पोटो, ॻोठ यूसुफ राजपर, निज़ पटीदन, तालको वज़िलो नौशहरो। कारी वज़ीर अहमद बिन अब्दुल गफूर चांडियो, ॻोठ सोनो ख़ान चांडियो, तालको सकरन ज़िलो नवाबशाह। कारी मोहम्मद बिलाल बिन जावेद अहमद कीरियो, ॻोठ इलियास कीरियो, तालका शहदादपुर ज़िलो सांगर। कारी आसिम मंसूर बिन रहमतुल्लाह महर, ॻोठ गवार महर, तालको सकरन ज़िलो नवाबशाह। ॻोठ गवार महर उहो ॻोठ आहे जिते असांजा बिरादर मौलाना उबैदुल्लाह मरहूम 1.5-2 महीना साईं जन बेर शरीफ़ वारनि खे मोकिलियो हो, उते पढ़ाईंदा हुआ। ऐं पढ़ाईंदड़ जे दौरान इहो जेको रोड हादसो थियो 1982 में, त हीउ उहो ॻोठ आहे, ॻोठ गवार महर, तालका काज़ी अहमद, तालका सकरन ज़िलो नवाबशाह। कारी अहमद अली बिन ताज मोहम्मद हकड़ो, ॻोठ अब्दुल्ला कुरैशी, तालका खानपुर ज़िला शिकारपुर। कारी शुएब अहमद बिन निज़ामुद्दीन मरी, ॻोठ जानी मरी, ज़िलो नौशहरो फिरोज़। कारी ग़ुलाम नबी बिन मोहम्मद शाफ़े जतोई, ॻोठ जलाल जतोई, राधन स्टेशन, तालको मेहड़, ज़िलो दादू। कारी मोहम्मद यासिर बिन अब्दुल रज़ाक बिरोही, ॻोठ सैयद शेर मोहम्मद शाह, ज़िलो नवाबशाह। माशाअल्लाह केॾो परे परे खां अचनि था हिते पढ़ी करे महिनत करे पंहिंजो मक़ाम हासिल कंदा। हिननि जे लाइ दुआ कयो सभु। कारी ज़ुहैब अहमद बिन फौजी मोहम्मद जाम मंगरियो, ॻोठ मोहम्मद इस्माइल मंगरियो। कारी सनाउल्लाह बिन जान मोहम्मद गांगरो, ॻोठ साहिब ॾिनो गांगरो, तालको कंडियारो, ज़िलो नौशहरो फिरोज़। हीअ आहे मदरसे जी रिज़ल्ट ऐं नतीजो जेको तव्हांजो नालो त कोन्हे। साईं उस्ताद मीर साहब जिन खे अर्ज़ु आहे त दुआ हिननि जे लाइ कनि, दुआ ख़ैर। इंशाअल्लाह जलसे जी कारवाई हलंदी।